अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन महिल असां ॻाल्हि कंदासीं जेको खैरपुर नाथन शाह में वाटर सप्ला जो सिस्टम नाकारा थी चुको आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, खैरपुर नाथन शाह में माना ॿोॾ खां पोइ पानी तमामु कौरो थी वियो आहे। कॉलोनी जो जीअं असांजो मदीना कॉलोनी हुई उन में पानी मिठो हुयो, हिन महिल उन में बि पानी कौरो थी वियो आहे। ऐं फ़कीर रहमतुल्लाह कॉलोनी में बि पानी कौरो थी वियो आहे। ऐं माना ॿियनि कॉलोनियुनि में बि शहर में बसि 2 कॉलोनियूं हुयूं जिन में पानी मिठो हुयो। ॿियो त जिते किथे माना पानी कौरो आहे, मगर माना सिर्फ़ बाक़ी मीर हसन जे पासे ॾे पानी सही आहे ऐं माना माना इन्हें पानी सही आहे। ऐं उन करे बाक़ी शहर जा इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि जे माना पानी तमामु कौरो आहे। तंहिं करे वाटर सप्ला जो जेको हिन सिस्टम कयो आहे, वाटर सप्ला माना अचे ई नथो। उन 2-3 ॾींहं नथो अचे। जेकॾहिं कंहिं ॾींहुं अचे थो त उन में प्रेशर कोन्हे, सवाइ मोटर जे माना वाटर सप्ला नथो मुहैया थी सघे। पोइ के माण्हू के ग़रीब आहिनि जेके शहर में जेके मोटर नथा वठी सघनि, 10-15 हज़ार जो मोटर जो केरु ख़र्चो करे ऐं उन करे प्रेशर कोन्हे त उहो पानी माना केॾी महिल राति जो 12 बजे 2 बजे 1 बजे माना ॾींदा आहिनि। 2-3 ॾींहं सो बि उन में प्रेशर कोन्हे ऐं माना तमामु शहरी माण्हू तमामु मुश्किलातनि में आहिनि। हिकु माना गैलियूं काॾूं घुराइनि, उन जेकॾहिं घर में गैलियूं वठनि त उन जो 2000 ताईं बिल अची थो वञे। ऐं माना सिर्फ़ु पाणी घुराइण जो ई माना 2000 जो लॻभॻि ख़र्चो अची थो वञे। त उहो पाणी जेकॾहिं घर लाइ पीअण लाइ महीने में उहो पाणी घुराइनि त उन जे बावजूदि ऐं जेको ही माना प्रेशर ई अॻ में कोन्हे त उन जे बावजूदि नओं वाटर सप्ला स्कीम मुतारिफ़ कराई वई आहे। हिन में पंहिंजो लाइनूं विछाए विया आहिनि कॉलोनियुनि में। जेको लाइनूं जॾहिं हिकिड़े लाइनुनि में पानी नथो अची सघे त ॿियूं लाइनूं कहिड़े लेवल सां विछायूं वियूं आहिनि। ऐं उन्हनि में मां त ईअं चवंदुसि त हितां जो लोकल माण्हू आहे जेको जंहिंजी हैसियत ई कोन्हे, अली रज़ा नालो अथसि, उहो ठेकेदार आहे। मुंहिंजे ख़्याल में उन सां MPA उन सां गठजोड़ करे ऐं उनखे उहो ठीको ॾिनो आहे जेको उहो माना ठेकेदारी जे लाइक़ ई कोन्हे। असांजे माना मदीना कॉलोनी में हुन छा कयो जो नालियूं भञी ऐं नालियुनि जो क्रॉसिंग भञी ऐं उन में पाइप पूरिया विया आहिनि। ऐं हालांकि हिननि पाइपनि खे माना हेठों क्रॉसिंग करणो हुयो, मिशननि जे ज़रिए हुनखे सुराख कढी हेठों लाइन खे टपाइणो हो, मगर हुन न इन माना पंहिंजे ख़र्च बचाइण जे लाइ असांजे मदीना कॉलोनी जा ख़ासि करे जेके बि माना नालियूं हुयूं उन्हनि खे भञी ऐं क्रॉसनि खे भञी उतां वाटर सप्ला जी माना लाइनूं विछायूं हुयूं। जेके वाटर सप्ला जो जेको मेन लाइननि में बि पानी नथो अचे, प्रेशर कोन्हे, त ही जेको माना हिन नओं सिर जेको लाइनूं विछायूं आहिनि उन्हनि में पानी काॾों ईंदो। ऐं उहे लाइनूं जेतिरी माना फोटरे हेठि पूरियूं हुयूं उन में बि हुन हेठि करे पूरियूं न आहिनि, मथे करे लाइनुनि खे माना लॻायो अथसि जीअं ख़र्च बचे। ऐं उहो माना जेको लाइनूं विछायूं आहिनि उन्हनि में पानी बि कोन थो अचे, छो त हुननि में ई पानी प्रेशर एतिरो कोन्हे। वाटर सप्ला जे माना हुन में प्रेशर ई कोन्हे, त बाक़ी लाइनूं जेको नयूं विछायूं उन्हनि में उहो पानी कीअं ईंदो। दोस्तो, हिन महिल सॼे शहर खैरपुर नाथन शाह जे शहरनि खे तमामु पानी जी परेशानी आहे। तंहिं करे जेको माना जेको वाटर सप्ला प्लांट आहे उहो प्लांट बि ॼण चओ त नाकारा थी चुको आहे, छो त मिशन खे एतिरो हलाइनि ई कोन था त जेको प्रेशर पैदा करे जेको हर घर ताईं मुयसर पानी ते वाटर सप्ला जो अची पहुचे ऐं माना हर रोज़ सही टाइम ते माना मोकिलियो वञे, टाइम ॾींहं जो मुक़ररु कयो वञे या राति जो 8 खां 9 ताईं 10 ताईं माना मुक़ररु कयो वञे। पर ही 2 बजे 1 बजे ताईं केरु राति जो सुजाॻ थिए, केरु पानी भरे। सुबुह पानी माना जेकॾहिं मोटर खां सवाइ नथो अचे ऐं बिना मोटर जे माना ग़रीब माण्हू उहे माना उहे घर रहिजी था वञनि, उन्हनि में पानी कोन था भरे सघनि, छो त उन्हनि में उहो प्रेशर ई कोन्हे त कीअं पानी भरनि, मोटर खां सवाइ पानी उहो कोन थो अचे। तंहिं करे असां गुज़ारिश कयूं था त वस वारनि ऑफिसरनि खे त हिन माना हिननि ते एक्शन जल्दी खयो वञे। ऐं ही जेको ठेकेदार जेको ग़लति लाइन विछाए वियो आहे, जहाँ क्रॉसिंग भॻा आहिनि, जहाँ माना नालियूं भॻियूं आहिनि,
जहाँ ही माना जहाँ वाटर सप्लाई जो अॻु में ही माना नाकारा थी चुको आहे पानी अॻियनि पाइपनि में जेको मेन पाइपनि में नथो अचे त बाक़ी ही कीअं माना लाइनूं विछायूं आहिनि बाक़ी कहिड़े लेवल सां हुकूमत जा पैसा सरकारी पैसा हज़म कया था वञनि छो त हिन में वाटर सप्लाई वारे स्कीम में को पैसनि जो वॾे में वॾी बचत थिए थो तंहिं करे हिकिड़े माना नाक़स माण्हूअ खे ठीको ॾिनो वियो आहे जेको हिते खैरपुर नाथन शाह जो हिकिड़ो माना किरियल माण्हू आहे जंहिंजो नालो अली रज़ा आहे तंहिंखे ठीको ॾिनो वियो आहे जंहिं ही सॼो माना नालियूं भञी ऐं क्रॉसिंग भञी छॾिया आहिनि ऐं उन पाइपनि खे मथे करे हेठि तह ताईं न जेको असुली जेको हुननि जो पैमाश ॾिनल आहे त हेतिरो हेठि करे ऐं माना केतिरो हेठि करे उन खे माना पाइपनि खे लॻायो वञे मगर उन्हनि पाइपनि खे मथे कयो वियो आहे हाणे उन्हनि ते पाणी कीअं अचे प्रेशर ई जॾहिं कोन्हे त उहो पाणी कीअं उन्हनि ते चढ़ंदो उहो पाणी बि कोन थो चढ़े ऐं अहिड़े लेवल सां हीअ मां गुज़ारिश कंदुसि त इहा बि जांच कई वञे इन माना ठेकेदार ते बि नोटिस कयो वञे ऐं इहो माना ठेकेदार ते नोटिस कयो वञे ऐं पाणी जो सिस्टम खे बहाल करे खैरपुर नाथन शाह जे अवाम खे पाणी मुयसरु कयो वञे महिरबानी अस्सलाम वालेकुम।